अस्सलाम वालेकुम बा सारे सिंध वारे बच्चन के पंहिंजे बचड़न के मां शहीद जी अमर नसरुल्लाह जी पियो ॻाल्हायां। एसपी जे इन जे ऑफिस जे अॻियूं धरना हयोसीं। तव्हां सॼनि सिंध वारनि खे ख़बर हुयो। उतां असांखे ज़ोरी उथायो अथनि, पुलिस वारनि उथायो आहे जो तव्हांजे कातिलनि खे असां हथु कंदासीं इंशाअल्लाह। उहो कुझु बि न कयो अथनि। हिकिड़ो नौकर असगर उहो पकड़ियो अथनि, वरी को चूं चां बि न कयो अथनि, न को पुलिस चढ़ियो आहे, न को रेट कयईं अॼु ताईं। ईअं साव चोहट जो कोर्ट में असांजो बयानु आयो आहे त ख़ालिद शहबाज़ नूर मोहम्मद पकड़िया वञनि। अॼु ताईं उहा पकड़िया कोन अथनि। वेतर उन्हनि खे सपोर्ट ॾेई हितां मीरपुर खां रवाना थिया आहिनि। हितां मीरपुर खां कराची ताईं विया आहिनि। एतिरे में पुलिस हुकूमत को बि न हुयो। उन्हनि खे वेतर रस्तो ॾेखारियो अथनि बि कोर्ट में पंहिंजा ज़ामिनूं करायनि। उते विया आहिनि ज़ामिन जे कारणु। बिलावल भुट्टो खे बि मां अर्ज़ु कयो आहे, आसिफ़ा भुट्टो, बख़्तावर भुट्टो, उन्हनि खे मां अर्ज़ु कयो आहे त तव्हां इन्हनि खे लाहियो पंहिंजे उहिदे खां न लाथईं। वेतर सपोर्ट उन्हनि जो कयईं। जेको पीपी वारा आहिनि मुंहिंजे बचे जे कातिल में गॾु आहिनि, उन्हनि खे लुंडनि खे सपोर्ट ॾिनी विया आहिनि। उहिदे खां कोन लाथो अथनि। वेतर उन्हनि सां ॿधल आहिनि पीपी वारा। मुंहिंजे पुट जे कातिलनि सां उन्हनि जो हिकु हथु आहे। हाणे इहो अर्ज़ु आहे त सारा सिंध वारो बच्चनि खे, पंहिंजे बच्चनि खे अर्ज़ु आहे त कराची में प्रेस कल खां वठी CM हाउस ताईं असांजो धरणो हूंदो। असांजा 2 मुतालिबा आहिनि, इन्हनि खे गिरफ़्तार करे वञनि, उहिदे खां हटाए वञनि। असांजो इहो इरादो आहे त धरणे खां उथंदासीं कोन जेसि ताईं कातिल गिरफ़्तार न थिया, असांजो हक़ न थियो, ओतिरे ताईं मां उते वेही रहंदमि। इहो आहे त पाण खे साड़े पंहिंजे मथां पेट्रोल हारे पंहिंजे हक़ जे कारण मां उथंदमि कोन जेसि ताईं असांजो कातिलनि खे न पकड़िया उन्हनि। बिलावल भुट्टो खे बि मां अर्ज़ु कयो आहे, आसिफ़ा भुट्टो, बख़्तावर भुट्टो खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त इहो उहिदे खां लुंड खे लाहे। असांजो सिंध वारे बचड़नि खे, पंहिंजे बचड़नि खे ऐलानात धरणे जे कारण मूंखे सपोर्ट ॾींदा इंशाअल्लाह। मूंखे लख उमेदां आहिनि। कराची में धरणा हणंदासीं, सभिनीनि खे ऐलाना जिथे मुंहिंजो आवाज़ु वञे ओतिरे ताईं उन्हनि खे मुंहिंजो ऐलानात ज़रूरु अचनि मां वटि। कराची में प्रेस कल खां वठी CM हाउस ताईं असांजो धरणो हूंदो।